मोर मूरत में थो मारी मारियो मारींदो वत। मोर मूरत में थो मारी मारियो मारींदो वत। डेल जीअं विख ढोल ढारे ढारियो ढारींदो वत। अस्सलाम वालेकुम दोस्तों, प्रोग्राम सरनिसरिया पांध में जोड़ूअ जी जोअ खां मुबारक अली नोहड़ीअ जो इंतखाब मौलवी हाजी अहमद मल्लाह जी बहितरीन शाइरी। मोर मूरत में थो मारी मारियो मारींदो वत। डेल जीअं विख ढोल ढारे ढारियो ढारींदो वत। मोर मुरकण मान थियो मरहम मर्ज़ मुंहिंजे जो मूर। बलक बुरकियो लूण ॿारी ॿारियो ॿारींदो वत। तुंहिंजो हथ ठारे हीअं खे हथ हटाई छो हबीब। हंत ठुप दिल ठार ठारे ठारियो ठारींदो वत। चंड चोॾहीं सिज ॾिसण से सिज लथे ताईं बि सिज। दोस्त तूं दमदार धारे धारियो धारींदो वत। तो मथां तुनका मिलन तिन मुंहिंजे तन में तुन कया। तूं बि जीअं घायल थो घारी घारियो घारींदो वत। चेल चाबक नरम नाज़ुक लोड लख लाडला। वार जीअं हर वार वारे वारियो वारींदो वत। दोस्त चयो दीदार मिलंदी देर दूरीअ में बैद। शर्त सारण जो सारी सारियो सारींदो वत। 5 या 50 कोहिन खे पिरत पूरा बपेर। पिरे सूं पैगाम पारे पारियो पारींदो वत। अब अहमद जे अखियुनि में अॼु ॾिसी आखियो अजीब। हीर ते हीरा थो हारी हारियो हारींदो वत। मोर मूरत में थो मारी मारियो मारींदो वत। डेल जीअं विख ढोल ढारे ढारियो ढारींदो वत। मोर मूरत में थो मारी मोर मारियो मारींदो वत।